अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनिसरे पांध में गोठ सगरोड नोड़िया का आज़ाद यासीन नोड़ियो वीसे वारे घाट ते वेही चूंड करे थो। एस जान के अड़े शख्स का विछड़ी रहियो हुजे जैसां गॾु घारियल लम्हा ख्वाब जेको रूह में समायल हुजनि, जे हर रोज़ यादि सताईंदी आहे कि मारे हलिया विया कि पूरे हलिया विया। ऐं एस जान ख़बर कान पई त पंहिंजा कहिड़ा हुआ ऐं परावा कहिड़ा हुआ। जेसि ताईं जीअरा आहियूं त एस जान हाल पुछंदा करियो, बाक़ी मिलण खां परे आहियूं। बाक़ी एतिरी ख़बर आहे त मिटीअ में सुम्हण खां पोइ घर वारा बि विसारे छॾींदा आहिनि। रुअंदे चयोमांसि लुड़कनि जा तोहफ़ा छो था ॾियो। खिलंदे चयाईं मुर्कूं महांगियूं आहिनि, तूं ग़रीब आहीं, काफ़ी परे ताईं वञिणो थो पवे सिर्फ़ु इहो ॼाणण लाइ त वेझो केरु आहे। वफ़ा आज़ाद एस जानी।